अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अजी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर। नाज़रीन, कुछ महीननि जी ठापड़ खां पोइ हिकु भेरो ॿीहर सिंध में जेके बिरादरियुनि जा झेड़ा आहिनि ऐं खूनी जेके तकरार आहिनि उन्हनि ॿिन्ही ॿीहर कर खयो आहे, जंहिंजे करे तव्हां ॾिसंदा हूंदा त सिर्फ़ु कल्होके ॾींहं में 10 खां वधीक माण्हू क़तल थी विया आहिनि। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे झेड़े में 2 औरतुनि समेत 10 खां वधीक माण्हू क़तल थी विया आहिनि ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। सिंध जा केतिरा ई ज़िला जेको आहे उहे हिकु भेरो ॿीहर नोगो एरियाज़ बणिजी विया आहिनि। ख़ासि करे पाण जेकॾहिं खेरपुर ज़िले जी ॻाल्हि कंदासीं त फिरियालो जे भरिसां, पीरकोट जे भरिसां नारेजा बिरादरी जो जेको खूनी जेको झेड़ो आहे उहो हिकु भेरो ॿीहर भड़की पियो आहे, जंहिंजे करे उते कल्ह 2 औरतुनि समेत 5 ॼणा क़तल थी विया आहिनि। अंग में उते केरु ॿुधाइनि पिया त उते 7 ॼणा क़तल थिया आहिनि, के ॿुधाइनि पिया त 5 ॼणा, पर जेके तस्दीक थियल जेके ज़रिया आहिनि उहे ॿुधाइनि पिया त 5 ॼणा उते क़तल थी चुका आहिनि। नौबत इन ॻाल्हि जी आहे जो उते जेके माण्हू क़तल थिया आहिनि उन्हनि जा लाश बि जेको आहे उहे जवाबदार धुर पाण वटि कब्ज़े में रखिया आहिनि। हिन वक़्तु ताईं जॾहिं असां हिन वक़्तु लाइव वञूं पिया तॾहिं इतला इहे अची रहिया आहिनि त SSP ऐं ॿियनि चङनि जे विच में पवण ते ऐं मुख़्तलिफ़ धुरनि जे वकीलनि जे विच में पवण ते उहे लाश जेके आहे उहे SSP उते खणणु वञे पियो, उहे SSP जे हवाले लाश कया वेंदा, उनखां पोइ वारसनि खे ॾिना वेंदा, जिन में 2 औरतूं ऐं 3 मर्द शामिल आहिनि। 5 लाश जेको आहे उहे मिलण खां पोइ जेको आहे उन्हनि जी तदफ़ीन कई वेंदी। इलाइक़ो हिन वक़्तु मुकमल तौर ते नोगो एरिया बणियल आहे, धुरियूं मोर्चा बंदि आहिनि ऐं वक़्फ़े वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। हिकिड़ी पुलिस जी जेका रिट आहे उहा जेका आहे उते नाकाम नज़र अचे पई। पुलिस जी जेका रिट आहे उनखे चैलेंज कयो वियो आहे। अहिड़ी रीति जेकॾहिं पाण हाईलाइटेड केसिस में जेकॾहिं ॾिसंदासीं त मेहड़ बि जेको आहे उहो कल्ह खां वठी हिकिड़ी ख़बरुनि जी हिकु भेरो ॿीहर ज़ीनत बणियल आहे। उते पिणु उमिर बाब चांडियो जेका धुर आहे ऐं मुख़्तियार चांडियो ऐं जेके ॿिया हिन वक़्तु जेके कुझु ई अर्सो अॻु जेके जेल मां आज़ादु थी आया आहिनि, उमिर बाब जे ॾाॾे चाचे ऐं पीउ जे क़तल जा जेके जवाबदार आहिनि उन्हनि जे मथां जेको इल्ज़ाम लॻो आहे उन्हनि हिकु ॿियो जेको आहे उन उमिर बाब केस जो जेको मशीर आहे उहो क़तल थी वियो आहे। ज़मीन ते तकरार आहे, जीअं ई उहो हमरा जेल मां ॿाहिरि निकिता आहिनि वरी छिकताण ॿीहर पैदा थी वई आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहा छिकताण जारी रही, पर कल्ह जेका आहे उहा छिकताण आहे उहा पंहिंजे उन में शिदत अची वई ॿिन्ही धुरियुनि में ऐं उनखां पोइ हिकिड़ो माण्हू क़तल थी वियो आहे। कल्ह उमिर बाब चांडियो जेको आहे उन वीडियो बयान बि ॾिनो त संदसि केस जे मुशीर खे क़तल कयो वियो आहे। ॿिन्ही इलाइक़नि में जेको आहे छिकताण वारी सूरत हाल आहे। ॿिए पासे जेकॾहिं पाण उन्हनि ज़िलनि जी ॻाल्हि कयूं, ठटे में जेको अॼु क़तल थियो आहे सिर्फ़ु टिकटॉक ठाहिण त जेको आहे उहो क़तल थियो आहे। 2 धुरियुनि में झेड़ो थियो, उनखां पोइ हिकिड़ो नौजवान क़तल थी वियो आहे। अहिड़ी रीति नवदेरो, सांघर, शिकारपुर ऐं ॿियनि शहरनि में बि जेको आहे क़तल जा वाक़िया साम्हूं आया आहिनि। अॼु कोटॾिजीअ में बि सुबुह जो पुराणे हिकिड़े तकरार तां जेको आहे उहो क़तल थियो आहे। सो ही जेके बिरादरियुनि जा झेड़ा आहिनि ऐं जेके तकरार आहिनि उहे हिकु भेरो ॿीहर जेको आहे शिदत अख़्तियार करे विया आहिनि। इन समूरे मामले ते पाण ॻाल्हाईंदासीं ऐं अॼु इन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंखे पैनल में जॉइन कनि था ऐं हिन वक़्तु मूंसां गॾु मौजूदु आहिनि। इन सॼे पैनल में मौजूदु हूंदा उमिर बाब चांडियो सां पाण ॻाल्हाईंदासीं, उहा पाण सां गॾु मौजूदु हूंदी। गॾोगॾु प्रियालो मां रिपोर्टर ज़फ़र चांडियो, रिपोर्टर मेहड़ जेको आहे असांजो रियाज़ चांडियो, अहिड़ी खेरपुर मां सैफ फुलपोटो ऐं मुबीन नारेजो साहिबु असां गॾु मौजूदु आहिनि, जेके पाण वकील बि आहिनि ऐं जेके मुतासिर धुर आहिनि उन्हनि जी फैमिली जा मेंबर आहिनि। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि ॿोल जी शुरूआति जेको आहे नारेजा बिरादरीअ जो कोई मामिलो थियो आहे प्रियालो जे भरिसां जेके 5 क़तल थिया आहिनि उन सां ई शुरूआति कंदासीं। मुबीन नारेजो असां गॾु मौजूदु आहे। मुबीन नारेजो, असां तव्हांखे भलीकार चऊं था, ॿुधाइजो त हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे इन जा असुलु कारण आहिनि छा, किथां मामिलो हीउ तकरार शुरू थियो ऐं लाश तव्हांखे मिली विया आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियां त इहो असुलु मामिलो आहे संगाती तकरार तां पाण में सौट बि थियनि ऐं मामा भाणेजा बि थियनि। सही। पोइ हिकिड़ी खे माना जीअं मंगणी चलंदी आहे उन मां ॿी सौट उतां वरिती, उन संग्राह तकरार तां कावड़ में अची पंहिंजा मामा भाणेजा विड़ी पिया, जंहिं तहत इहे 2 औरतूं ऐं 3 मर्द थिया आहिनि। हिकिड़ी धुर जो हिकिड़ो सोराब खान वीचारो क़तल थी वियो आहे ऐं 2 धुरनि जा हिकिड़ी ॿी धुर जेका आहे उन में फ़तेह मोहम्मद राजा ऐं 2 उन जूं संदसि औरतूं घर में, माना हिकु धुर जा 4 थिया आहिनि, 2 औरतूं 2 मर्द, हिकु धुर जो थियो आहे हिकु सोराब ऐं हिकु धकी आहे बारड़ो। ऐं पुलिस जेके असांखे 24 कलाक गुज़री विया, असांखे लाश न पियो मिले, उनजो जवाब इहो पिया ॼाणाइनि। मां पाण एज़ ए एडवोकेट बि आहियां त तव्हांखे लाश एसी ताईं न ॾींदासीं जेसीं ताईं कातिल गिरफ़्तार न थियनि। हिकिड़ी स्टेट आहे, स्टेट जो बेबस थी वञे, लाश रखे 24 कलाक त कातिल गिरफ़्तार थियनि। जेको कातिल अॼु भॼी वियो आहे, लाशनि जी माना तज़लील थिए थी 24 कलाक, या न जनाज़ो थियो आहे न दफ़न कफ़न थियो आहे। पोइ उनजे करे ई असां वरी पिटीशन फाइल कराईसीं। मां पाण एडवोकेट हुउमि, आलमा खातो आई, उनखे पिटीशन कयोसीं। पोइ सेशन कोर्ट उनजो नोटिस वरितो। पोइ SSP साहिबु इन ते चयो त असां तव्हांखे डेड बॉडी ॾियूं था। पोइ असां उन्हनि खे चयोसीं SSP साहिब खे
साईं प्राइवेट जेको बि ॿिन्ही धुरनि ॾांहुं क़तल थिया आहिनि, ॿई फरियादी थींदियूं, ॿिन्ही ते एफआईआर थींदियूं, जेके नामिनेट हुन जवाबदार थियनि कोई बि उन्हनि जी सपोर्ट न कंदो, पोइ पुलिस पंहिंजी इन्वेस्टिगेशन करे ऐं ठीक, अच्छा मुबीन नारेजो साहब ये ॿुधाइजो त ही जेको तकरार आहे उहो आया इहो कल्ह ई शुरू थियो हुयो या पुराणो तकरार आहे? तव्हां ॻाल्हि कयो था त संगावती तकरार आहे, त छा संगावती में हुननि छा मंगनी खां पोइ इनकार करे छॾियो, किथे मामिलो ख़राब थियो? न, मंगनी जो इनकार इन जो न आहे त जेका पहिरीं ॾिसो न साईं, मंगनी जो मक़सदु इहो आहे, जी जी ॿुधायो। मंगनी जो मक़सदु इहो आहे त जीअं नंढे हूंदे मिटरी माइटू थींदो आहे न, जी हा, जीअं हिकिड़े मिटरी कई, जीअं रिश्ता वॾा थींदा आहिनि त हिकिड़े इनकार कयो मां हिते इहा न ॾींदुमि, ठीकु आहे, पोइ वरी ॿियो सौट आहे जेको फतेह मोहम्मद आहे, उन उहा शुक्ति वरिती जंहिं ते जोड़ो हुन ते अची हमलो कयो, जंहिंमें फतेह मोहम्मद हुनजो पुटु मारिजी विया, पोइ अॻिते जहिड़ो वधियो जंहिंमें सुराब ॿियो या वरी फतेह मोहम्मद वारनि जी औरतूं आयूं। सही, ठीकु, मतिलबु नंढपिण नाले थियल उन खां पोइ अॻिते हली उहो मामिलो थियो, पोइ जॾहिं ॿिए सां हुनजो रिश्तो थियो त उन तां मामिलो थियो। अच्छा, असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॿुधंदा आया आहियूं, मसइलो थियो आहे, माना हफ़्तो ॿ हफ़्ता थिया आहिनि इहो मसइलो थियो आहे, बसि हफ़्तो ॿ हफ़्ता थिया आहिनि, छाकाणि जो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन प्रियाले भरिसां जेको नारेजा बिरादरी आहे, हुन में असांजे ॿुधण में ईंदो आहे त मुख़्तलिफ़ जहिड़नि में तव्हांजो नालो ज़रूरु ईंदो आहे, त उहा ॿिया तकरार आहिनि, ही तव्हांजो पंहिंजो बिरादरी जे अंदरि ई तकरार आहे? बिल्कुलु, हे पंहिंजो अंदरि, पर मामा भाणे जा माना ख़ानदान में आहे, मामो भाणे जो सौट पाण में माना हिकिड़ो जेका आहे उहा पंहिंजी जेको ॿ लेडीज़ मारिजियूं आहिनि, हुन में भाउ पंहिंजी भेण खे मारियो आहे, माना जीअं पेश में अची वया आहिनि, ज़ाइफ़ा मर्दा जे जहिड़ो थींदो आहे पहुची वेंदियूं आहिनि हुन में, माना ईअं सम्झो भाउ पंहिंजी भेण खे बि मारियो अथव, हुनखे बि गोली लॻी आहिनि, जंहिंमें ॿ लेडीज़ मरी आहिनि। ठीकु, अच्छा, हिकिड़ो अथनि पंहिंजो मामा भाणे जान पाण में। सही, अच्छा मुबीन, ही हाणे तव्हांखे लाश मिली विया आहिनि, उनजो गुसल कफन दफन थी वियो आहे? बिल्कुलु, हींअर असांखे लाश रिसीव थिया आहिनि, असां सोराब जो लाश ऐं ॿ लेडीज़ जा हींअर असां एम्बुलेंस में रखराया आहिनि ऐं ॿ लाश हाणे रखरायूं था, पोइ वेंदासीं पंहिंजे ॻोठे तरफ़ कराए, हुते जेको आहे गफ़न दफ़न पोइ जनाज़ नमाज़ कराईंदा। ठीकु, अच्छा मुबीन, मुख़्तलिफ़ ज़रिया चवनि था त 7 ॼणा क़तल थिया आहिनि, टोटल अंग केतिरो आहे मक़तूलनि जो? न, टोटल अंग सर 2-3 मर्द आहिनि ऐं 2 लेडीज़ आहिनि, 5। ऐं ज़ख़्मी केतिरा आहिनि? ज़ख़्मी हिकिड़ो नंढो ॿार आहे, हिकिड़ो वॾो आहे, कादर नालो अथसि, वॾो आहे कादर नालो अथसि। ठीकु, अच्छा, ॿुधण में इहो बि आयो आहे त केस बि दाख़िल थियो आहे, को जवाबदार गिरफ़्तार थिया न थिया आहिनि, पोइ उहे जवाबदार केॾांहुं विया? न सर, जवाबदार कोई अरेस्ट कोन थियो आहे ऐं केस बि दाख़िल न थियो आहे। केस दाख़िल तॾहिं थींदो जॾहिं असां वटि रीतियूं रस्मूं थींदियूं आहिनि, दफ़न कफ़न करे जनाज़ नमाज़ पढ़ी पोइ एफआईआर वग़ैरह दाख़िल थींदो, इंशाल्लाह हे टीजो वग़ैरह थींदो। हर को फरियादी आहे, ज़ाहिर ॻाल्हि, हुन दुर जो मर्डर थियल आहे, हुन दुर जा मर्डर थियल आहिनि, पाण ईंदा, पाण जवाबदारनि खे नॉमिनेट कंदा, पोइ जेके एफआईआर में नॉमिनेट जवाबदार थींदा, असां पोइ जीअं हाणे असांजी सिंध गवर्नमेंट सीएम साहब, आईजी साहब तमामु भलो एक्शन वरितो, नोटिस वरितो, एसएसपी साहब खां रिपोर्ट हर तलब कनि पिया, इंशाल्लाह एफआईआर खां पोइ बि असां सिंध गवर्नमेंट खां इहा उमेद था कयूं, आईजी साहब खां पंहिंजे जो एसएसपी साहब खे चवंदा त हिन कातिल जल्द खां जल्द जेके नॉमिनेट थियनि उनखे गिरफ़्तार कयो वञे। ऐं असां हिन लफ़्ज़ हिन बिल्कुलु जेको वाक़ियो था हुनजी मज़मत कयूं था, असां मां कोई बि अहिड़ी हिमायत न कंदो, छो त अहिड़ा वाक़िया ॿीहर न थियनि, जेके कातिल गिरफ़्तार थींदा उनखे सज़ा मिलंदी त ॿीहर अहिड़ो वाक़ियो न थींदो। ठीकु, अच्छा मुबीन, लास्ट क्वेश्चन हूंदो तव्हां सां, त तव्हां पासे चयो त तव्हांखे पुलिस लाश न पहिरींदा जेसिताईं तव्हांजा जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि, तव्हां छा था सम्झो त पुलिस तव्हां सां सहकार करे पई हिन सॼे ज़ाहिर हेॾो सारो वाक़ियो थियो आहे तव्हांजे? सर हाणे ॾिसो न, सहकार इहा शइ असां इहो चयोसीं त बाबा तव्हां लाश छॾियो, लाशनि जी जनाज़ नमाज़ थिए गदगिन ते, पोइ तव्हां सां असां सहकार कंदासीं, असां सां तव्हां सहकार कयो। ठीकु, अच्छा, तव्हां छा था सम्झो त उते हाणे जेका सूरत हाल आहे उते प्रियालो जे भरिसां तव्हां वारे इलाइक़े में छा सूरत हाल आहे? धुरियूं मोर्चा बंदि आहिनि, सिक्योरिटी वग़ैरह आहे, या उते आम जेका ज़िंदगी आहे उहा हले पई या उहा रुकिजी वई आहे ज़िंदगी जो कार वहिंवार? न सर, हाणे सूरत हाल पंहिंजे कंट्रोल में आहे, अमुन हला कंदो, इंशाल्लाह ताला हाणे अहिड़ो वाक़ियो न ईंदो, इंशाल्लाह चङा नेक मर्द ऐं पुलिस विच में अची वई आहे, इंशाल्लाह ताला हाणे अहिड़ो वाक़ियो न थींदो, इंशाल्लाह। तव्हांजी वॾी महिरबानी मुबीन नारेजो। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी मुबीन नारेजो जी, ये वकील भी आहिनि ऐं मुतासिर धुर जा जेको आहे फैमिली मेंबर आहिनि। ॿुधायो त पुलिस चयो त लाश उन सूरत में ॾिना वेंदा जेसिताईं जवाबदार गिरफ़्तार न थियनि, पर जेसिताईं जवाबदार गिरफ़्तार थियनि त इन्हनि पोइ कोर्ट में जेको आहे अपील फाइल कई, अदालती हुकुम खां पोइ हुननि खे हिन वक़्तु लाश ॾिना पिया वञनि, उते ई मौजूदु आहिनि। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, इन समूरे मामले ते जां वधीक पाण डिस्कस कयूं था। ॾिसंदा रहो अॼु ॻाल्हि।
नाज़रीन जी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भली कर ऐं पाण हलंदासीं सोहिब नारे जो वटि जेके प्रियालय में मौजूदु आहिनि जिन जी धीअ जे मामले तां तकरार पैदा थियो ऐं पोइ 5 ॼणा क़तल थिया आहिनि। सोहिब नारे साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। ॿुधाइजो त हीउ असल मामिलो किथां शुरू थियो, ॿुधायो इहो पियो वञे त संगावती मामिलो हुयो, पोइ तव्हां कहिड़ी संगावती हुननि सां कई हुई, उन खां पोइ छा तां हीउ झेड़ो थियो? हेलो जी जी सोहिब नारे साहिबु तव्हां ॿुधो पिया? जी आवाज़ घटि पियो थिए पी ॿुधायो। जी ही जेको 5 ॼणा क़तल थिया आहिनि ऐं संगावती मामले तां तव्हांजी नंढड़ी जो इशू हुयो त किथां मामिलो शुरू थियो, ही छो तकरार थियो, कहिड़ी ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ थियो? मसइलो जेको बि संगावती तकरार तां हुयो। जी साईं। जी जी हेलो जी जी साईं ॿुधायो, ॿुधूं पिया। जी संगावती मसइले तां उहो मसइलो हल थियल आहे। कल्ह बि ॻाल्हियूं हुयूं क़ुरान शरीफ़नि ते सरदार हुसैन जो मसइलो हल थियल हुयो। जी हा उतां फैसले तां उतां असां ॿई हमारा दगम सां मुड़ुस माराया विया आहिनि उहे। ठीकु। अच्छा उहो फ़ैसिलो कंहिं कयो, कंहिं वटि फ़ैसिले ते तव्हां वेठल हो त तव्हां उथी आयो त पोइ हीउ झेड़ो थियो? फैसलो उतां खां ते इहो सरदारनि जी ते 2 चाची माण्हू भाण जो हुया, माना 2 पीउ पुट हुया। सही। ईदन ऐं हज़ूर बख़्श हुया पीउ पुट उहे राजा पतन आहे हेॾां वरी हिन दौर जा। जी हा ठीकु। अच्छा उते सरदारनि जो वापर करायो उतारियो आया फैसले खां बाद में त माना हिन माण्हू विहारे छॾिया। ओके ठीकु आहे। अच्छा हीअ जेके क़तल थी विया आहिनि उहे तव्हांजा रिश्ते में छा थियनि? तव्हांजा मारोट ऐं हीअ जेके 2 औरतूं क़तल थियूं आहिनि ऐं पीउ पुट जेके क़तल थिया आहिनि उहे छा थियनि तव्हांजा? हिकिड़ी तव्हांजी भाॼाई आहे, हिकिड़ी तव्हांजी अमड़ आहे। ठीकु। अच्छा केस तव्हां दाख़िल कराईंदा या वरी वापसि इहो ई राजूनी मामिलो हूंदो या तव्हां छा मतिलबु पलांद कंदा जेको अॼुकल्ह इहो ॻोठनि में हले थो, तव्हांजो छा लाइ अमल हूंदो? असां केस दाख़िल कराईंदासीं, असां अमन हिसाब सां आहियूं, असां फज़ील सज़ा न कंदासीं, कोई बि एक्शन न खणंदासीं, पुलिस बि कानूनी कार्रवाई कराईंदासीं, एफआईआर वग़ैरह कराईंदासीं असां। ठीकु। ऐं पुलिस वग़ैरह तव्हां सां सहकार करे पई? हुते छा सूरत हाल आहे? असांखे ॿुधण में इहो आहे त घर बि साड़िया विया आहिनि, हुते घर ड्राए पट कया विया आहिनि जेके जवाबदार धुर, ईअं थियो आहे या न थियो आहे? न असां कुझु बि न थियो आहे। असां आज़ादी थी वई आहे इलाही, असां ज़ुल्म थियो आहे, असांजा 4 माण्हू मरी विया आहिनि, उहो बि असांजे धुर आहे, हुनखे बि उन्हनि जे पासे ताईं मरी विया। असांखे कोई बि एक्शन न आहे, असां हटाए सघूं था। ठीकु आहे। अच्छा तव्हांखे लाश वसूल थी विया आहिनि 4 ॼणनि जेके तव्हांजी धुर जा 4 ॼणा क़तल थिया आहिनि? लाश वसूल अञा ॻाल्हियूं हलनि पियूं तव्हां वटि? तव्हां ॻोठ में मौजूदु आहियो, अञा तव्हां वटि लाश ॻोठ न आहिनि पहुता? जी सर न आहिनि पहुता। ठीकु आहे। वॾी महिरबानी सोहिब चांडियो साहिबु तव्हांजी। तव्हां सोहिब नारे जो साहिबु जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त संगावती मामिलो थियो हुयो ऐं उन्हनि जी संगावती मामले तां पोइ ॻाल्हियूं रखियलु ऐं ॻाल्हियुनि खां पोइ जेको आहे हीउ सॼो मामिलो थियो। इन खां पोइ जीअं हिननि जो इल्ज़ाम इहो आहे त धुरियूं मोर्चा बंदि हुयूं, जीअं ई असां ॻाल्हियुनि तां उथी आयासीं त हुननि हथियारनि जा मुंहं खोले छॾिया, जंहिंमें संदसि अमड़ बि क़तल थी वई त संदसि जेको आहे भाॼाई बि क़तल थी आहे ऐं मारोट बि क़तल थिया आहिनि। ऐं हीअ सॼी जेका सूरत हाल आहे या अफ़सोसनाक सूरत हाल आहे, ऐं ज़ाहिर आहे हिन ते लॉ एंड ऑर्डर जो बि मामिलो बीहे थो ऐं ॿियो हिकिड़ो सहप जो मामिलो आहे जेको असांजे समाज में जेका सहप आहे उहा मोकिलाए वई आहे। रत जे रिश्तनि में बि जेको दफ़े अचे थो त पोइ ज़ाहिर आहे रत जे इहे ई रत सां भरियल जेको आहे उहे जनाज़ा खणणा पवनि था। पाण मेहर जी बि ॻाल्हि कंदासीं ऐं मेहर हलंदासीं असां उमेर बाब चांडियो साहिबा खे मुसलसल फ़ोन कयूं पिया, जीअं ई उहो असां सां कनेक्ट थिए थी त उन्हनि जो मौक़िफ़ पुछंदासीं। मेहर में बि जेको आहे उहो गुज़िरियल पूरे हफ़्ते खां वठी इहो मामिलो हले पियो। ॻोठ गूंगो पीर वारो इलाइक़ो आहे जिते ज़मीन जे मामले तां तकरार आहे, उते कल्ह जेको आहे रियाज़ चांडियो जेको आहे उहो क़तल थी वियो आहे। रियाज़ चांडियो उमेर बाब केस जेको उमेर बाब हाईलाइटेड केस आहे, असांजो हाई प्रोफाइल केस आहे, जंहिंमें ताज़ो उनजो फ़ैसिलो बि आयो आहे, जंहिंमें चांडिया ॿाहिरि MNA जेके आहिनि सरदार ख़ान चांडियो, बुरहान ख़ान चांडियो, उन्हनि समेत जवाबदारनि खे बरी कयो वियो हुयो। उन जेको केस आहे जंहिंमें उमेर बाब चांडियो ॾाॾो पीउ ऐं चाचा क़तल थिया हुआ, उन में जेको आहे उन केस जो जेको मुशीर आहे उहो रियाज़ चांडियो उहो क़तल थी वियो आहे। इहो ॿुधायो पियो वञे त मुर्तज़ा चांडियो जेका धुर आहे, जेका जवाबदार हुयो उन केस में, उन जेको आहे उहो फायरिंग कई आहे, ॻोठ ते हमिलो कयो आहे, ज़मीन ते हर कयो पियो वञे। उन दौरान जेको आहे उन्हनि हमिलो करे रियाज़ चांडियो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। रियाज़ चांडियो चवणु आहे त उहो हुते मौजूदु न हुयो ऐं उन में शफ़ाफ़ जांच कराए जेको आहे
पोइ केस दाख़िल कयो वञे। केस इन सॼे कल्ह कोई क़तल जो केस बि दाख़िल थियो आहे जंहिंमें 10 खां वधीक जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं वधीक जेका आहे उहे छापा हयां पिया वञनि। न रुॻो इहो पर उते मेहड़ जो जेको सॼो इहो ॻोठु आहे उनखां पोइ जेको शहर जी बि सूरत हाल आहे उते पिणु जेको आहे उहो छिकताण वारी सूरत हाल आहे। ॿई धुरियूं मोर्चा बंदि आहिनि। उमिर बाबचाणी जो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे उहो सोशल मीडिया ते अची ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते अची पंहिंजो मौक़ुफ़ पेश कयो आहे। सरदार चांडियो जो मौक़ुफ़ कुझु देरि पहिरीं जेको आहे उहो साम्हूं आयो आहे त उहो चवे थो त असां इन सॼे समूरे मामले में असांजो को कोन्हे को ॾोहो कोन्हे को, न वरी असां सां उहो राब्ते में आहिनि, न ई वरी असां हुन में उहो कयूं था। जेकॾहिं अहिड़ो को मामिलो आहे त भले पुलिस शफ़ाफ़ जांच करे ऐं पोइ भले केस दाख़िल करे, असांखे को एतिराज़ न हूंदो। ऑलरेडी ही कल्ह केस दाख़िल थी चुको आहे ऐं हीउ जेको मामिलो आहे पर जेको उते अञा ताईं ठापर न आई आहे। धुरियूं मोर्चा बंदि आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि सां वक़्तनि उहो जेको आहे फायरिंग थिए थी। कल्ह सॼो ॾींहुं उते फायरिंग जो सिलसिलो हलंदो रहियो ऐं पोइ उहो इलाइक़ो जेको आहे उहो जंग जो मैदान बणियलु रहियो। उमिर बाब चांडियो सां असां मुसलसल राब्ते में आहियूं। उन्हनि जो जेको मौक़ुफ़ हूंदो पाण असां उन्हनि ताईं तव्हांखे पुॼाईंदासीं। गॾोगॾु पाण ॿियनि शहरनि जी बि जेकॾहिं ॻाल्हि कयूं त पोइ नऊं देरो, शिकारपुर ऐं सेठारजा ऐं सांगड़ जो बि कल्ह उते मुख़्तलिफ़ मामलनि तां जेको आहे क़तल थिया। अॼु जी जेकॾहिं पाण ताज़ी सूरत हाल ते ॻाल्हि कयूं त अॼु सुबुह जो फैज़गंज मां ख़बर आई ठटे मां टिकटॉक ठाहिण त जेको आहे उहो क़तल थियो। उहा तव्हांजी ख़बर साम्हूं गुज़री। अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ शहरनि में जेको अचनि पियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां सहप पैदा कयूं ऐं जेके मामला आहिनि उन्हनि खे क़ानून जे रस्ते सां ई जेको आहे हल करणु घुरिजे। पर जॾहिं असां क़ानून पंहिंजे हथ में खणंदासीं त पोइ अहिड़ा ई नतीजा साम्हूं ईंदा ऐं पोइ वरी जॾहिं क़ानून एक्शन में ईंदो आहे त पोइ उनजा नतीजा अञा वधीक सख़्तु हूंदा आहिनि। सो कुझु अरसो अॻु त इहो समूरो मामिलो ठापरो हुई ऐं असां ॾिठोसीं पिए त सिंध कचे वारे इलाइक़नि में जो कोई बि तकरार हलिया पिए, वॾा खूनी तकरार उन्हनि जा जुर्गा थिया पिए। IG जावेद आलम मौडूद साहिबु जेको आहे हुन में पर्सनल पंहिंजूं कोशिशूं वरितियूं ऐं चयो पिए त हीअ समूरा बिरादरियुनि जा जेके तकरार आहिनि उहे ख़तमु थियणु घुरिजनि। उन में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा जेको आहे उहो थिया। ख़ासि करे जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं जतोई महर तकरार जो उहो सखर में थियो। पूरे हिकु हफ़्ते ताईं जेको आहे उते सखर जे सर्किट हाउस में सरकारी जेको आहे सरपरस्ती में सरकारी मशीनरियुनि जी मौजूदगीअ में उहो समूरा जेको आहे उते जुर्गा थिया ऐं पूरनि जुर्गनि खे वरी क़बूल कयो वियो। के जुर्गा अञा क़बूल न थिया आहिनि, ॾंड विधा विया। पर अञा ताईं जेको आहे उहो मामिलो ईअं आहे जो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे किथां न किथां जेको आहे उहो ऐं उहो साम्हूं अची थो वञे। सो हाणे पाण प्रोग्राम जे ॿिए हिसे में आहियूं। ॿिए हिसे में जेको आहे असां बबलो जी ॻाल्हि कंदासीं। बबलो में गुज़िरियल 2 हफ़्तनि खां वठी जेको आहे उहो धरणो लॻल आहे प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ, फज़ीला सिरकी जी बाज़ियाबी जे लाइ ऐं ख़ुशी महर जे बाज़ियाबी जे लाइ। इहो धरणो 10 मुहर्रम हराम ते शुरू थियो हुयो जिते सिर्फ़ु 3 फैमिलीज़ वेठल हुयूं ऐं प्रिया कुमारी जी फैमिली हुई, ख़ुशी महर जी फैमिली हुई। हिन वक़्तु उते 17 खां वधीक जेको आहे गुम थियल ॿारनि ऐं ॿारनि जा वालिदेन मौजूदु आहिनि। अॼु उन धरणे खे 16 ॾींहं थी वियो आहे। सरकार सिर्फ़ु उन में हिकिड़ो इजलास मुनक़िद कयो आहे ऐं इजलास में सिर्फ़ु इहो चयो वियो त असां जेको आहे असां नई JIT जोड़ियूं था। कल्ह DIG सखर जेको आहे उन JIT जोड़ण जे लाइ उनखे IG खे ख़तु लिखियो। IG साहिबु जेको आहे DIG सखर, DIG लाड़काणो, SSP सखर ऐं ॿियनि जी मौजूदगीअ में जेको आहे उन्हनि JIT जोड़ी आहे, नई JIT जोड़ी आहे। इहा ग़ालिबन 3 या 4 JIT हूंदी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ, पर नतीजा अञा ताईं न अची सघिया आहिनि। पाण बबलो में असांजो मौजूदु रिपोर्टर जेको आहे अजीब भयो उन वटि हलूं था। अजीब भयो ॿुधाइजो त अॼु धरणे खे 16 ॾींहं थी वियो आहे। हिन वक़्तु घणा ॿारनि जा जेके उहे गुम थियल ॿारनि जा वारिस हुते मौजूदु आहिनि। अॼु जी छा सूरत हाल आहे? JIT नई जुड़ी आहे, उनखां पोइ छा थियो आहे? प्लीज़ ॿुधाइजो। प्रिया एक्शन कमेटी द्वारा प्रिया कुमारी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गुम ऐं अगवा थियल मासूम ॿारनि जी बाज़ियाबी जे लाइ बबलो बाईपास ते क़ाइम एहतिजाजी धरणो 15 ॾींहं ते जारी आहे। धरणे में शिरकत कंदड़ सख़्त नारेबाज़ी कंदड़ ॿारनि जी तुर्त नासूद बाज़ियाबी जे लाइ मुतालबो कयो। एहतिजाजी कैंप में सियासी, समाजी, कॉम्प्लेक्स अॻुवान वॾे अंग में शिरकत कई। अॼु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जेको अॻुवान जस्टम चेयरमैन डॉक्टर न्याज़ कालाणी, सुनील सारियो, मुजीब आज़ाद ऐं स्टेप फाउंडेशन अॻुवान अॼु शाइस्ता खोसो ऐं ॿियनि अॻुवान धरणे में पहुची गुम थियल ॿारनि जे वाक़िअनि ऐं प्रिया एक्शन कमेटी सां यकजहती जो इज़हार कयो। उन मौक़े ते अॻुवाननि सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस ते सख़्तु तनक़ीद कंदे चयो त मासूम ॿार क़ौम जो मुस्तक़बिल आहिनि, पर सदन बाज़ियाबी जे लाइ संजीदा क़दम न पिया खया वञनि। प्रिया एक्शन कमेटी जे हर फ़ैसिले सां गॾु आहियूं। ॿारनि जी बाज़ियाबी ताईं सदन जदोजहद में मुकमल साथ ॾींदासीं। अॻुवाननि मुतालबो कयो त
हुकूमत कानून लागू करण इदारा फौरी तौर कार्रवाई करे प्रिया कुमारी समेत सिंध मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पेंशन भरणा जेको आहे जल्द खां जल्द बाज़ाब कराए ॾिना वञनि त जीअं बर्ज़नि मां जेका बेचैनी ख़तमु थिए ऐं उन्हनि पंहिंजे घर जेको आहे सुकून कनि। मां अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त प्रिया एक्शन कमेटी जे अॻुवाणनि पारां इहो ॿुधायो वियो आहे त अचर जे ॾींहुं जेको आहे हिकु गॾियल कोठ जेको आहे कोठाई वई आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवान वकील अॻुवान जंहिंमें सईद जाफ़र अली शाह ऐं ॿिया बि सिंध जा मुख़्तलिफ़ अॻुवान जेको आहे हुकूमत ईंदा ऐं उन खां बाद अचर जे ॾींहुं हिकु अहम जेको आहे ऐलान थींदो उन ऐलान बाबति जेको आहे अचर ते आगाही थींदी। जी सही। अच्छा, हिन वक़्त ताईं जेकॾहिं पाण सरकारी मामले जी ॻाल्हि ॿोल कयूं त बाज़ियाबी जे लाइ केरु बाज़ियाब थियो आहे ॿारनि मां, केरु न थियो आहे ऐं सरकार छा पई चवे? हिकिड़ो दफ़ो गुज़िरियल हफ़्ते त ॾिठो वियो त हिकिड़ो DSP मोकिलियो वियो ॻाल्हियुनि जे लाइ, वरी ॿीहर को ॻाल्हियुनि जे लाइ को माण्हू आयो आहे, को धणो ख़तम जे लाइ को कोशिशि थी आहे न थी आहे? जी बिल्कुलु, जेको आहे ॿारनि जे बाज़ियाबी हिन ताईं को बि न थियो आहे ऐं न ई को अहिड़ो अमल माना साम्हूं आयो आहे ॿार को बाज़ियाब थींदो या को गवर्नमेंट खे त को माना जेल में गिना आई आहे त भई साइड था वेठा आहिनि रोड ते उन्हनि ते असरु कोन थो पए ऐं कोई बि गवर्नमेंट जो मुलाज़िम या को कंहिं इदारे जो माण्हू को उन्हनि सां जेको आहे यकजहती जे लाइ या उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जे लाइ हिन वक़्तु को कैंप ते न आयो आहे। अॼु कैंप खे राति 16 ॾींहुं मुकमल 16 ॾींहुं शुरू थींदो ऐं मां इहो ॿुधाईंदो हलां त हिकु अॼु नओं केस बि ज़ाहिरात थियो आहे त भील कम्यूनिटी जो जेको खड़गपुर में जेको आहे थियो आहे उनजी FIR जेको आहे खड़गपुर SHO न पियो कटे, उहे उन्हनि खे प्रिया एक्शन कमेटी जे अॻुवाणनि अभी सोनी पारस ऐं ॿियनि जेको आहे खड़गपुर थाणे ते मोकिलियो ऐं थाणे जे SHO जेको आहे उन्हनि खे जेको FIR करण खां मुकमल इनकार करे छॾियो। जी ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी अजीब लाखो। नाज़रीन, तव्हां सूरत-हाल जो तफ़सीली तव्हां गुफ़्तगू ॿुधी ऐं धुरियुनि जा तव्हां मौक़ुफ़ बि ॿुधा, मुतासिर धुर जो बि तव्हां मौक़ुफ़ ॿुधो, ख़ासि करे प्रियालो जे पाण ॻाल्हि कईसीं। सो ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पाण में सहब पैदा कयूं ऐं क़ानून जी रिट खे न छॾियूं, क़ानून खे चैलेंज न कयूं ऐं गॾो गॾु क़ानून खे बि घुरिजे त हू तहफ़ुज़ जेका उहो फ़राहम करे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पहुचे थो, मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।